पंहिंजी नियाणी जो बाल पंहिंजनि कुलनि था लाहे छॾिया। पर वाइदो कोई सावल मोड़ मारा इन रीट जो यकू इन जे सियाणी ॾाढ मुर्जे खे केरु मोड़े। सांवल वारनि खे मारो कींदुसि, तूं वञी सिकू सां मिल ऐं निकाह जी तारीख़ रख। बाक़ी सांवल वारनि खे मां पाण ई थो ॾिसां। जाबर खान, चाकर जे जिन माण्हुनि खे असां तुंहिंजे पादरनि खां बचायो होसीं न, उहे माण्हू असांजा अॼु दोस्त थिया आहिनि ऐं उन्हनि ई असां सां ॻाल्हि कई आहे। जाबिर खान उन्हनि ई असांखे ॿुधायो आहे त अॼु राति असां जाबिर खान जे मथां चढ़ाई कंदासीं ऐं बहितर इन में आहे कंहिं महफ़ूज़ जॻह ते हलियो वञे, न त चाकर खान तुंहिंजा उज़बा ई खोड़े छॾींदो। कमाल, जाबिर खान जा उज़बा उखिड़ण एॾो सवलो कमु न आहे। रुंडा तो कुछ भी थियो हुजे उन सां मूंखे को सरोकार कोन्हे, पर मां तोखे चिट्टो चिट्टो थो ॿुधायां त जेकॾहिं तुंहिंजी छोरी जो निकाह थींदो न त मूं वारे सौट हैदर सां बसि। सुभाणे चाकर खान पाण बकलम ख़ुदि अची मुंहिंजी छोकिरीअ जो निकाह सिको साॻो कराए। पोइ थई दम त पोइ चाकर खान खे हिते रोकजांइ, हा ॾिजांइसि मुंहुं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।